हिते मजमूई तौर ते त सॼी सिंध में पुलिस गर्दी आहे, पर हिन ज़िले में कुझु वधीक ई आहे। पोएं साल हिन ई चौक ते हिकिड़ा शहीद कयूं, हिकिड़ा अपाहज कयूं, हिकिड़ा मोरे शहर जा दुकान ॾाथऊं, लुगारियुनि जा घर ॾाथऊं, उन्हनि जे नियाणियुनि ख़ुदकशियूं कयूं, ॿियूं फाका कशीअ ते मजबूर आहिनि। इन सॼे सूरतहाल हूंदे ऐं अदालत नाहे, जेल में बदमाशी आहे, पुलिस माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियण जे बजाए हिकिड़ो इंस्ट्रूमेंट थी इस्तेमालु पई थिए पढ़ायो सरकारी हुकुमरान जी। ऐं जेको वाक़ियो थियो आहे दरिया ख़ान मरी ते, इन्हनि सां ग़ुलाम हैदर मरी, उन्हनि जी प्रॉपर्टीज़ कमर्शियल ॾाइण ऐं ॿियूं हरकतूं करणु, असल छा मैसेज पिया ॾियणु चाहिनि? तव्हां वक़्त जे हुकुमराननि जी दलाली कंदी पुलिस ऐं हितां जी एडमिनिस्ट्रेशन कोर्टुनि खे यरगमाल कंदा, मुल्क खे केॾा में वठी वञनि। उन करे असां अॻु बि इन्हनि खे निंदियो आहे ऐं हींअर बि निंदियूं था। असीं यकजहती करण पिया वञूं त जेकॾहिं का बि तहरीक हलाईंदा असीं उन में गॾु रहंदासीं, उहा भले कानूनी या अवामी एहतिजाज जो रस्तो वठंदा, त इन्हनि बदमाशनि जो घेराव थियनि। असां अॼु यकजहती तौर ते उन्हनि सां मिलण वञूं पिया। ॿिया दोस्त बि असांजा अचनि पिया, साथी ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जा राशिद शाह ऐं मौज़म ऐं ॿियो बि मिर्ज़ा साहब, नंढो मिर्ज़ा हसनैन, सफ़दर अब्बासी, इहे दोस्त अचनि पिया। सो कल्ह राब्तो कयूं, अॼु आया आहियूं, उन्हनि सां मिली ईंदासूं, वधीक जेके लाहे अमल थियो त उन ते चाहींदासूं, न त यकजहती तौर ते अॼु मुलाक़ात थी वेंदी। अच्छा सर, ही सखर में गवर्नमेंट तरफ़ एक तरफ सर ही बदमाश जमायत आहे, दारी दलाल जमायत आहे। इन मां किरियल कहिड़ी बरकत पाकिस्तान पीपुल्स पार्टी मां रखी सघो था, त कहिड़ी किरियल हरकत करे सघे थी। उन करे मुआशिरे खे जेके तहफ़ुज़ ॾियणो आहे, ही अवामी इदारनि जे मार्फत ॾियणो आहे, पुलिस जे ज़रिए, असांजे डिप्टी कमिश्नर जे ज़रिए, मुख़्तलिफ़ जे ज़रिए। उनजी नाकामी, इहो नाकामीअ जो एतिराफ़ आहे, असीं नथा करे सघूं। एतिरियूं नियाणियुनि जा क़त्ल पिया थियनि, उनखे केतिरे वक़्त खां वठी कंहिंखे सज़ा आई आहे। सज़ाऊं अचनि त मुआशिरे में ख़ौफ़ पैदा थिए न। उन करे जेको इहे हथरादू सरकारी जिरगा ऐं सरकारी, माना इहो ॿुधाइणो आहे त असांजी कोर्ट ऐं असांजी पुलिस कुझु नथी करे सघे, माना हथियार फिटा कया। उन करे ख़ानगी हुकूमत असीं न हलण ॾींदासूं। सरकार कानून ऐं आइन तहत हलाईंदा त असीं उन्हनि सां सहकार कंदासूं, न त इन जे ख़िलाफ़ अवामी मुज़ाहिमत जारी रहंदी।